रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 7 मई 2018 सूमर जो ॾींहुं बमुताबिक़ 20 शोबानुल मुअज़्ज़म 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बर जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध में पाणीअ जी अथरादू खोट, सिंधू दरिया ते कालाबाग डैम ऐं ॿिया डैम ठाहिण, धारियुनि खे नादरा तरफ़ां शनाख़्ती कार्ड जारी करणु, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु, ज़ुल्फ़कार ऐं DHA ख़िलाफ़ अवामी तहरीक जो सिंध बचायो सुजागी मार्च, कंबर, शहदाद कोट, सुजावल जून जो वॻण ऐं गाजी खावड़ शहर पहुतो। मार्च में अवामी तहरीक जो मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली, अवामी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कात्यार, शौकत तुनियो, सरताज अहमद चांडियो, कयूम भुट्टो, मनान शेख, एडवोकेट ग़ुलाम नबी खोसो, एडवोकेट मीर परवेज़ दाऊद पोटो, सिंधियाणी तहरीक जी अॻवान उमरा समूह, सुभानी ॾाहरी, प्रिय सुमरो, सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी सदर मामा अशरफ रिंद, सिंधी हारी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी दरिया ख़ान ज़ौर, सुजाक ॿार तहरीक जो मरकज़ी सदर कबीर भील, एडवोकेट इम्तियाज़ जतोई, इरफान चांडियो, रफ़ी लिगारी ऐं ॿिया शरीक हुआ। अॻवाननि मथां कारकुननि, शहरियुनि, वापारियुनि, सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जे कारकुननि गुलनि जी वर्खा करे इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते सिंध बचायो सुजागी मार्च खे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ऐं ॿियनि अॻवाननि मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदे चयो त सिंध ते घणतरफ़ी जंग मड़ी वई आहे। हिकु तरफ़ सिंध जो हथु वठी पाणी बंदि कयो वियो आहे, वाहन ऐं शाख़ुनि में सालुनि खां वठी वारी उॾामी रही आहे। वफ़ाक़ी सरकार वाबडा जे रिटायर्ड कामरनि मार्फत हिकु भेरो ॿीहर मुल्क दुश्मन कालाबाग डैम लाइ मुहिम हलाए रही आहे त ॿिए तरफ़ सिंधी माण्हुनि खे दाइमी तौर ते अक़लियत में तब्दील करण लाइ हिकु साज़िश तहत मुल्क ऐं सिंध दुश्मन नादरा, बंगालिन, अफ़गानिन, बर्मिन, बिहारिन, हिंदुस्तानिन ऐं ॿियनि गैर मुल्कियुनि खे शनाख़्ती कार्ड ॾेई रही आहे। अॻवाननि चयो त सिंध जे पाणीअ ते धाड़नि में वफ़ाक़ी हुकुमरान सां गॾु सिंध जा हुकुमरान बराबरि जा शरीक आहिनि। हिन वक़्तु सिंध जो पाणी बंदि करे सॼी सिंध खे सुकायो वियो आहे। पीअण जो पाणी बि नाहे। सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा चूंडियल असेंबलियुनि ठहराव बहाल करे रद्द करे चुकियूं आहिनि। उन बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत कालाबाग डैम जे होड तां लहण लाइ तयारु नाहे। होॾां अवामी तहरीक जो सिंध बचायो सुजागी मार्च काफ़िलो नसीराबाद खां गाजी खावड़ पहुतो। ॿिए तरफ़ वॻण में अवामी तहरीक जी सिंध बचायो सुजागी मार्च पहुचण ते शहरियुनि पारां शानदार एजाज़ कई वई। काफ़िले मथां गुलनि जी वर्खा निटण उस में इंडस हाईवे चौक ते धरणो पिणु हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जो ॼमी मुक़ाबिलो करण जो वचन वरजायो वियो। अवामी तहरीक जो सिंध सुजागी मार्च जो क़ाफ़िलो मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो कंबर पहुतो, जिते भुट्टो चौक ते अवामी मेड़ा के बाद सिंधियाणी तहरीक जे अॻवान अदी ज़ाहिदा शेख जे मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी वई, जंहिं बाद काफ़िलो शहदाद कोट रवानो थी वियो। होॾां अवामी तहरीक जो सिंध बचायो सुजागी मार्च शहदाद कोट पहुतो, जिते सियासी समाजी अॻवाननि वहाब पंद्राणी, उस्ताद शमन अली अबड़ो, इमदाद लोहर, मुजाहिद अवान समेत शहरियुनि काफ़िले जी शानदार आजियां करे मथनि गुलनि जी वर्खा कई। कराची मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध में धारियुनि जी आबादकारीअ ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्ट मुताबिक़ धारियुनि खे शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियण ख़िलाफ़ इहो एहतिजाज कराची प्रेस क्लब आॾो कयो वियो। एहतिजाज जी अॻवानी कंदड़नि
गुलज़ार सुमरो, नुसरत चन्ना, ख़ैर मोहम्मद मक्सी ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु साज़िश तहत सिंध में धरती धणियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ धारियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾिना पिया वञनि। पीपी सरकार उन साज़िश कंदड़नि सां बिट बणियल आहे। हिननि चयो त धारियुनि खे कार्ड जारी करणु बंदि कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जामशोर मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त सिंध में ग़ैर मुल्कियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि, अफ़गानियुनि ऐं ॿियनि परॾेहियुनि खे नादरा तरफ़ां सुञाणप कार्ड जारी करण में सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत ॿई ज़िम्मेवार आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में जलाल महमूद शाह वधीक चयो त सिंध में लगातार धारियुनि जी आबादकारी सबबि सिंध जे आदमशुमारीअ खे शदीद ख़तरो आहे, जंहिंजो सिंध जे अवाम खे संजीदगीअ सां नोटिस वठणु घुर्जे। हिन चयो त सिंध जा क़ौमी कारकुन जस लहणनि जेके मुसलसिल पंहिंजे क़ौम ऐं वतन लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध जे अवाम खां वोट वठंदड़ पार्लियामेंट में सियासी जमायतुनि जा नुमाइंदा लाताल्लुक़ ऐं गाफ़िल आहिनि। उन्हनि खे इहा ॻाल्हि महसूसु नथी थिए त मुसलसिल धारी आबादकारीअ जे दबाव सबबि पाण पार्लियामेंट ऐं इक़्तिदार खां महरूम थी वेंदा। हिन चयो त सिंध एक्शन कमेटी में शामिल तमामु क़ौम परस्त जमातुनि जे कारकुननि शदीद गर्मीअ ऐं नुटहण उस में पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं एहतिजाजी तहरीक हलाए पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ अदा कयो आहे। हिन चयो त धारी आबादकारीअ ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटीअ जो इजलास 9 मई 2018 ते 11 वॻे GM सैयद एंड डिफेंस एडिफिस जाम शुरू थिए सॾायो वियो आहे, जंहिंमें अॻिते जो लाइअमल जोड़ियो वेंदो। अहम सुर्ख़ी आहे त घरू वज़ीर अहसन इक़बाल कातिलाणे हमले में ज़ख़्मी थी वियो। घरू वज़ीर नारवाल वेझो कंजरोड़ वारे इलाइक़े में हिकु कार्नर गॾिजाणीअ बैदि वापसि वञी रहियो हो त हिकु शख़्स पिस्टल सां फायरिंग करे ॾिनी। हिकु गोली घरू वज़ीर खे बाह में लॻण बैदि पेट जे हेठिएं हिसे में लॻी। केस वज़ीर आला पंजाब जे हेलीकॉप्टर ज़रिए लाहौर आंदो वियो। फायरिंग कंदड़ शख़्स खे गिरफ़्तार करे हथियार हथ कयो वियो आहे। जवाबदार 30 बोर पिस्टल सां 15 गज़ फ़ासिले तां फायरिंग कई। जवाबदार आबिद हुसैन घरू वज़ीर जे ख़िताब वक़्तु अॻिए लाइन में वेठो हो। वज़ीर आज़म ज़रदारी ऐं इमरान ख़ान तरफ़ां हमले जी मज़म्मत कई वई आहे। वज़ीर आज़म शाहिद ख़ाकान घरू वज़ीर सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल करे तबियत पुछी IG पंजाब खां रिपोर्ट तलब कई। सदर ममनून हुसैन चयो आहे त इख़्तिलाफ़ जो इज़हार तशद्दुद ज़रिए न हुअणु घुर्जे। आदम बर्दाश्त मुआशिरे लाइ ज़हर क़ातिल आहे। बिलावल भुट्टे चयो आहे त हमिलो ॻणतीअ जोॻो आहे, वाक़े खे रोकणो पवंदो। आसिफ़ ज़रदारी चयो त हमिलो घरू वज़ीर ते न पर रियासत ते थियो आहे। अहसन इक़बाल ते हमले जी शदीद मज़म्मत करियां थो इमरान ख़ान। हमिलो इंतिहाई बुज़दिलाणे कार्रवाई आहे। सिराजुल हक़ आर्मी चीफ ऐं पाक बहरीअ जे सरबराह तरफ़ां हमले जी मज़म्मत कई वई आहे। फ़ौजी सरबराह घरू वज़ीर जे सिहतयाबी लाइ नेक ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे। घरू वज़ीर ते क़ातिलाणो हमिलो अफ़सोसनाक आहे। एडमिन ज़फ़र महमूद अब्बासी। अहम सुर्ख़ी आहे त सिंध में लोड शेडिंग ऐं पाणीअ खोट ख़िलाफ़ लाड़काणे में PP जो धरणो। बिजली ऐं गैस जे डिघी लोड शेडिंग ऐं पाणीअ जी हथरादू खोट ते वफ़ाक़ ख़िलाफ़ PP जियालनि ख़ाली मट ऐं विंझणा खणी जनाह बाग वटि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सैयद नासिर शाह, आजिज़ धामरा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वोट खे इज़त ॾियो। जूं ॻाल्हियूं कंदड़ लोड शेडिंग ख़तमु न करण ते अवाम जे वोट जे बेइज़तीअ जो जवाबु ॾियनि। नून लीग ऐं GDA कालाबाग डैम ठाहिण जी सिंध दुश्मन एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। पाणीअ जी 1991 जे मुआहिदे ते अमल करायो वञे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त नाअहलीअ वारो फ़ैसिलो तब्दील थी सघे थो। नवाज़ शरीफ़ ॿीहर अहल थी सघे थो। क़ानून खे असेंबलीअ मां तब्दील करणो पवंदो, उन करे मूंखे वोट ॾियो। 2013 में इमरान ख़ान ऐं आसिफ़ ज़रदारी असांजो
वार बि विंगो न करे सघिया, चोर दरवाज़े खां कढायो वियो। लाडलो रोज़ानो इल्ज़ाम मढ़ींदो रहे थो। हू ख़ुदि ऑफ शोर कंपनियुनि जो मालिक आहे ऐं लखें पाउंड जी ट्रांज़ेक्शन कई आहे। बिलावल भुट्टे ज़रदारी चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान जो मसइलो अवाम न इक़्तिदार आहे। मियां साहब खे आईनो ॾेखारियो त संदसि तारीख़ वोट जी बि बेहुरमतीअ सां भरियलु आहे। हुन कॾहिं वोट खे इज़त ॾिनी आहे। इन हर हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई आहे। जमहूरियत ऐं इदारा कमज़ोर करण लाइ हर कमु कयो। वोट जी इज़त घटिजी वई। बिलावल भुट्टे चयो त इमरान मीनारे पाकिस्तान ते 11 नुक़्ता बयानु कया। ख़ैबर पख्तूनख्वा में 5 सालनि में हिकु बि नुक़्ते ते अमल न कयो वियो आहे। हिन चयो त PTI जे एजेंडा में परॾेही पॉलिसी दहशतगर्दीअ खे गुंजो ॾियणु, आबादगारनि ऐं ग़रीबनि जी भलाई शामिल न आहे। मौलाना सिराजुल हक़ चयो आहे त ख़िलाई मख़लूक वारा बयान चूंडुनि लाइ ख़तरो आहिनि। नवाज़ शरीफ़ हाणे ऐं हुन खां अॻु इमरान ख़ान अहिड़ा बयान ॾेई चुको आहे। ईंदड़ चूंडुनि खां पोइ केरु कंहिंजो साथ ॾींदो उहो वक़्तु ॿुधाईंदो। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध आबादगार बोर्ड पाणीअ जे वधंदड़ खोट, आबादगारनि खे कमंद जो अघु सही न मिलणु, बारदाणे जी विरासत शफ़ाफ़ नमूने न थियणु ऐं ॿेलनि ते बाअसर ज़मींदारनि जे कब्ज़े ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कंदे पाणीअ जे मुआमले खे मोह ॾियण लाइ वाटर एमरजेंसी ऐं ज़रई एमरजेंसी लागू करण जी घुर कई आहे। अहिड़ी घुर सिंध आबादगार बोर्ड जे सदर अब्दुल मजीद निज़ामाणीअ जी सदारत हेठि सिंध आबादगार बोर्ड जे कोठायल गॾिजाणीअ में कई वई। गॾिजाणीअ में डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामाणी, सैयद नदीम शाह, आज़म रिंद, असलम मरी, इमरान बोज़दार, मुराद अली शाह बुकेराई, अरबाब अहसन, ज़ुल्फ़कार लाखेर ऐं ॿियनि ॻाल्हायो। उन मौक़े ते सिंध आबादगार बोर्ड जे सदर अब्दुल मजीद निज़ामाणी चयो त पाणीअ जे हवाले सां सिंध जी सूरत हाल मुल्क जे ॿियनि इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ आहे। सिंध सूबो सिंधु दरिया जे पुछड़ीअ ते आहे। हिते 50% पाणीअ जी खोट आहे। सिंध में ज़ेर ज़मीन इस्तेमाल जोॻो पाणी रुॻो 2.5 मिलियन एकड़ फुट आहे। उन जी भेट में पंजाब में जर जो पाणी 45 मिलियन एकड़ फुट आहे। सिंध माहौलियाती तब्दीली सबबि सख़्तु मुतासिर थियल आहे। हिते मींहं जो निज़ाम बि अहिड़ो आहे जो कॾहिं थर में ॿेड़ियूं थियूं हलनि त कॾहिं वरी दरिया जे पेट में गाॾियूं थियूं हलनि। सिंध जे सईदाबाद ऐं सकरंड ताईं जे ॾाखणी इलाइक़े ताईं समुंड जूं लूणाठिल हवाऊं लॻण सबबि समूरा फ़सुल ख़ासि तौर ते वण, गुल, मेवा, केले जा बाग़ ऐं भाॼियुनि जा फ़सुल मुतासिर थिया आहिनि। उन्हनि इलाइक़नि में ज़ेर ज़मीन पाणी 80% खारो आहे। उन करे सिंध में वाटर एमरजेंसी लागू करे सॼी कोटड़ी बैराज, रोहिड़ी कैनाल, हाला डिवीज़न, नसीर डिवीज़न, खेसाना डिवीज़न, मिठड़ाऊ डिवीज़न, जमड़ाऊ ईस्ट, जमड़ाऊ वीस्ट ऐं थर डिवीज़न खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे। इजलास में पाणीअ जे मामले खे मोह ॾियण लाइ वाटर कॉन्फ्रेंस घुराइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में चयो वियो त पाणीअ जी सूरत हाल बहितर न आहे। जेको पाणी अची रहियो आहे उन जी विरासत सही नथी रहे। वारा बंदी रुॻो पुछड़ीअ वारनि इलाइक़नि ते लागू कई वई आहे, पर मुंड जा बाअसर माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि पाणी हासिल करे रहिया आहिनि। ॾाढ ज़रिए ऐं आपाशी खाते जे कामोरनि जी मिली भगत सां पाणी हासिल कयो पियो वञे। उन करे पाणीअ जी विरासत रेंजर्स जी निगरानीअ में कई वञे। इजलास में आबादगारनि ते ज़ोर ॾिनो वियो त पाणीअ जी खोट खे नज़र में रखंदे पंहिंजे फ़सुलनि जी पोख जदीद तरीक़े सां कनि ऐं अहिड़ा फ़सुल पोखिया वञनि जिन खे पाणीअ जी घुर्ज घटि थिए। उन लाइ ड्रिप ऐं स्प्रिंकलर इरीगेशन समेत जदीद तरीक़ा इस्तेमालु कया वञनि जिन ते हुकूमत 80% सब्सिडी ॾेई रही आहे। इजलास में शरीक मेंबरनि ॿुधायो त ख़ुराक खाते बारदाणे जी विरासत लाइ ख़ुराक खाते जे अमलदारनि, ज़िली रेवेन्यू अमलदारनि ऐं आबादगारनि तंज़ीमनि जे नुमाइंदनि ते ॿधल कमेटियूं
त ठाहियूं, पर बारदाणे जी विरासत जे सिलसिले में थियल गॾिजाणी हिन में तोड़े बारदाणे जी विरासत वक़्तु आबादगार तंज़ीमनि जे नुमाइंदनि खे न घुरायो वियो ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां बारदाणो विरहायो वियो। इजलास में ॿुधायो वियो त कुझु शुगर मिलूं कमंद जो अघु 130 रुपया फ़ी मण ॾेई रहियूं आहिनि। दादू शुगर मिल 50% कटौती करे रही आहे। इजलास में वधीक चयो वियो त सिंधू दरिया जे कच्छे जे 26 लख एकड़ ज़मीन फॉरेस्ट लैंड सॾिजे थी, जंहिं ते डिघे वक़्त खां बासर ज़मींदारनि जो कब्ज़ो आहे। इहा ज़मीन दरियाई क़ानून मूजिबि ॿेलनि वारी ज़मीन आहे, जेका रुगो ॿेलनि लाइ ई मख़सूस थियल आहे। हिन घुर कई त ज़मींदारनि जा कब्ज़ा छॾाए ॿेला बहाल कया वञनि। अहम सुर्ख़ी आहे त कलंदर जे मेले जी ॿी धमाल 15 लख पांधेड़नि जी आमद। हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करे शहर खे 6 डिवीज़ननि में ऐं 8 ज़ोननि में विरहाए दरगाह खे रेड ज़ोन क़रार ॾिनो वियो। 15 लख खां वधीक अक़ीदतमंद सेवण पहुतल आहिनि। शहर अंदरि हिकु ॿियो शहर आबाद थी वियो आहे। लोड शेडिंग ख़तमु करण जूं दावाऊं कंदड़ बिजली ख़तमु करे छॾी आहे। नासिर शाह जूं दरगाह ते ॻाल्हियूं। अहम सुर्ख़ी आहे त सनवे जो ख़ौफ़नाक हादिसो, कलंदर जा 4 पांधीअड़ा सड़ी फ़ौत थी विया। वॾा छछर स्टाप वटि सेवण खां हैदराबाद वेंदड़ पांधीअड़नि जे रक्शे सां मज़ा जी ज़ोरदार टकर थी पियो। टकर बाद रक्शे जो गैस सिलेंडर फाटी पियो। बाहि लॻण करे 4 पांधीअड़ा सॼी फ़ौत थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि मां हिकु ॼणे जी मुश्किल सां फैसलाबाद वासी बदर मुनीर आराईअ तौरु सुञाणप कई वई आहे। अहम सुर्ख़ी आहे त वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट जा मुलाज़िम पका न थिया। वेब प्रोजेक्ट में कमु कंदड़ कराची ऐं ॿियनि यूनिटनि जे कचनि मुलाज़िमनि खे पको कयो वियो। नारा लेफ्ट बैंक ऐं घोटकी फीडर कैनाल एरिया वाटर बोर्ड जा 28 मुलाज़िम 8 सालनि खां पका न थी सघिया। टिन्ही बोर्डनि इजलासनि में मुलाज़िमनि खे पको करण जी घुर्ब कई। सीडा जे चेयरमैन समरी बि मोकिले छॾी। सेक्रेटरी एरीगेशन सीडा चेयरमैन तरफ़ां मोकिलियल समरी मंज़ूरीअ लाइ सिंध काबीना ॾांहुं न मोकिली। अहम सुर्ख़ी आहे त सोभो दौरो में फटाकनि मां लोड़े खे बाहि लॻी वई, जंहिं में ॿार सड़ी फ़ौत थी वियो। ॻोठ मदद चांग में घर पुठियां रांदि खेॾंदड़ ॿारनि जे फटाकनि फाड़ण सबबि लोड़े खे बाहि लॻी वई। बाहि खां पोइ ख़ौफ़ में ॿार फ़रार थी विया। हिकु ॿार 6 सालनि जो सदाम हुसैन चांग लिकी वेही रहियो। ख़ौफ़नाक बाहि में ॿार सड़ी कोयलो थी वियो। ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण तहत बाहि विसाई त सड़ी फ़ौत थियल ॿार मिलियो। घर में कोराम इलाइक़े में ॾुख जी लहर पखिड़िजी वई। वारसनि इतफ़ाक़ी हादिसो करार ॾेई कार्रवाई न कराई। अहम ख़बर आहे त वाई पांधीअ समेत काछे जे सवें ॻोठनि तोड़े शहरुनि खे तहलके ऐं ज़िले तोड़े हेड क्वार्टर सां मिलाईंदड़ जूसाणी वाह जे मेन पुल रेतीअ सां भरियल ट्रक गुज़रण दौरान धमाके सां ॾही पई। नतीजे में रेती सां भरियल ट्रक कल्टी थी चिकनाचूर थी वई, जॾहिं त ड्राइवर बची वियो। पुल ॾहण सबबि वाई पांधीअ समेत काछे जे सवें ॻोठनि शहरनि ऐं तफ़रीही माग गोरख हिल जो दादू तोड़े जोईअ खां रोड राब्तो कटिजी वियो ऐं सवें गाॾियूं बीहजी वयूं। होॾां पुल ॾही पवण ते वाही पांधीअ जे शहरनि तोड़े ट्रांसपोर्टरनि जो ई वाही पांधी मेन रोड ते एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उन मौक़े ते हिननि जो चवणु हो त पुल ज़ुबूं हाल हुई, जंहिंजी मरमत लाइ केतिरा ई एहतियाज कया, पर को बि खड़तेल न निकितो। जॾहिं त दादू शहर जे 62 शख़्स पारां ज़ोर ते रेती खणी ऐं पुल मथां रोज़ानो 10 व्हीलर हलाए पियो। मना करण बावजूदि पंहिंजे होड़ ते क़ाइमु रहियो। उन जो नतीजो उहो निकितो जो अॼु पुल किरी पई आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जल्द पुल जो नए सिर कमु कराए इलाइक़े वासियुनि जो मसइलो हल कयो वञे।
मांझंद मां बि असां वटि अहम सुर्खी आहे त मांझंद में 6 वरनि जे ॿार सां जिन्सी ॾाढाई, 1 ॼणो गिरफ़्तार। जवाबदार ॿार खे जिन्सी ॾाढाई बैदि बेहोशी जी हालत में फिटो करे वियो एनसी दाख़िल कई वई आहे। वारसनि जे ॾस ते 50 वरनि जो जवाबदार गिरफ़्तार। डॉक्टर पारां जिन्सी ॾाढाई जी तस्दीक। अहम सुर्खी आहे त पसंदि परणो कंदड़ जोड़ो धार छोकिरीअ खे क़तल करण जो इंकशाफ कयो वियो आहे। खानपुर महर में भोतारनि जरगे में इनामुल्ला पिताफ़ी ऐं सवेरा आलमानीअ खे कारो करार ॾेई छॾियो। जरगे में नौजवान ते तशदुद करे संदसि तज़लील कई वई। मथसि 5 लख रुपया ॾंड बि रखियो वियो। वॾेरे अफ़ज़ल आलमानी मुंहिंजी ज़ाल खे क़तल करे पंहिंजे ई घर में दफ़नाए छॾियो आहे। इनाम घोटकी अदालत में मूं पिटीशन दाख़िल कराई आहे। धुरियुनि खे 14 मई ते तलब कयो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त पीपी ऐं MQM ईंदड़ इलेक्शन में वोटनि लाइ नफ़रत पखेड़े रहियूं आहिनि। ॿई करप्शन ऐं दहशतगर्दीअ में हिक ॿिए जूं सहूलियतकार आहिनि। ॿिन्ही कराची ऐं हैदराबाद समेत सॼी सिंध खे खंडर ऐं कचरे जो ढेर बणायो आहे। उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ भाउर आहिनि। ख़ालिद मक़बूल, फारूक सत्तार ऐं ॿिया सिंध खे मतरूक शवण खां पासो कनि। असां सिंध लाइ मुतहद अॻुवाननि जो मतरूक लफ़्ज़ बर्दाश्त न कंदासीं। हू हैदराबाद में शहरनि जे वफ़द सां ॻाल्हाए रहियो हो। हिन वधीक चयो त PP MQM सिंध जूं ॾोहारी आहिनि। हिननि बादशाह थी सिंध खे लुटियो आहे। अरबे रुपया हड़प करे ॿाहिरीं मुल्कनि में मिल्कियतूं ठाहियूं आहिनि। MQM नफ़रत, करप्शन ऐं ज़मीननि ते कब्ज़ा करण बदिरां चाहे हा त कराची ऐं ॿियनि शहरनि खे पेरिस बणाए छॾे हा, पर हिननि ड्रेंज, सफ़ाई, साफ़ पाणी, तालीम ऐं सिहत समेत को बि मनसूबो न ठाहियो। उन करे शहर कचरे जो ढेर आहिनि। अहम सुर्खी आहे त गजूअ वेझो केडीए नाले में 2 दोस्त ॿुॾी फौत थी विया। किंझर ते तफ़रीह लाइ वेंदड़ कराचीअ जे बैतुल्ला पठान जो केडीए नाले में पेर तिरकी पियो। नौजवान उन पाणीअ में लुड़ी वियो। खेसि बचाइण लाइ संदसि दोस्त ख़ुशनियाज़ पठान पाणीअ में टिपो ॾिनो। नौजवान ॿुॾी विया। इतलाह ते पुलिस पहुची टोबनि खे घुराए वरितो। अधु कलाक बैदि लाश ॿाहिरि कढिया विया। मढ़ मखली इस्पताल आंदा विया। फोतियुनि जा दोस्त लाश खणाए विया। फोती ख़ुशनियाज़ पिशावर जो रहाकू हो। अहम सुर्खी आहे त लाड़काणे में औरत जो मुड़ुस ते धीअ मथां तेज़ाब हारण जो इल्ज़ाम। मुड़ुस मुंहं मथां तेज़ाब हारण पेछायो जेको नियाणीअ जे अख खे लॻी वियो। मुंहिंजी नियाणीअ जी साॼी अख ज़ख़्मी थी पई आहे। इमामज़ादीअ जो इल्ज़ाम। अहम सुर्खी आहे त अहमद अब्बासी जे क़तल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतियाती मुज़ाहिरा। कंदकोट, कोटड़ी, शाहपुर चाकर, बाहू खोसो ऐं ॿियनि शहरनि में एहतियाती मुज़ाहिरा कया विया। नवदेरो, शिकारपुर, कुंभ, ठुल में ऐं ॿियनि शहरनि में बि एहतियाती मुज़ाहिरा करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। अहम सुर्खी आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह चयो आहे त मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज़ शरीफ़ सुभाणे भाणोट अची रहियो आहे। जंहिं बैदि हू ईंदड़ हफ़्ते सिंधड़ीअ में सेनेटर असद जुणेजो वटि ईंदो। शहबाज़ शरीफ़ ॿियनि शहरनि जा बि दौरा कंदो। हिन चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं नवाज़ शरीफ़ सिंध जे माण्हुनि खे विसारियो न आहे। नवाज़ शरीफ़ जॾहिं वज़ीर आज़म हो त हिन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदे तरक़ियाती कमनि जो बुनियादु रखियो। आसिफ़ अली ज़रदारी ज़िया जी बाक़ियात जो हिसो आहे। आसिफ़ ज़रदारी सदाईं ख़िलाई मख़लूक़ सां गॾु हलियो आहे। इमरान ऐं आसिफ़ ज़रदारी हाणे हिकु जाइ ते गॾु थिया आहिनि। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त शहबाज़ शरीफ़ जे दौरे दौरान कंहिं बि सियासी शख़्सियत जी शमूलियत जा इम्कान न आहिनि, छो त हिन वक़्तु असांजे पोयां ख़िलाई मख़लूक़ लॻल आहे त असांजे पाछे खां बि माण्हू ॾिनल आहिनि।
हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन वधीक चयो त नवाज़ शरीफ़ सिंध में जेतिरा बि तरक़ियाती मनसूबनि जा ऐलान कया उन्हनि मां कुझु मुकमल थिया आहिनि ऐं कुझु मनसूबनि जे मुकमल थियण में रुकावट विधी वई उन में बि ख़िलाई मख़लूक जो हथु आहे। मिठीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त मिठीअ में NICVD जे सरबराह डॉक्टर नदीम क़मर दिलि जे मरीज़नि लाइ 40 बेडनि वारी इस्पताल जो इफ़्तिताह करे छॾियो। सिंध सरकार जे ताउन सां मिठीअ में क़ाइमु कयल दिलि जे मरीज़नि वारी इस्पताल जे इफ़्तिताह खां पोइ ॿिनि मरीज़नि जे एंजियोग्राफी करे कमु शुरू कयो वियो। मिठी सिविल इस्पताल अंदरि क़ाइमु कयल NICVD खे डीपलो जाए समाजी ऐं सियासी ख़िदमतकार मरहूम शमसुल आरफीन मेमण जे नाले सां मनसूब कयो वियो। इफ़्तिताह बैदि NICVD जे सरबराह डॉक्टर नदीम क़मर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मिठीअ में दिलि जे मरीज़नि वारी इस्पताल जी सख़्तु ज़रूरत हुई ऐं मुंहिंजी हसरत हुई त थर में ख़िदमतूं सर अंजाम ॾियां ऐं अॼु इहा ख़्वाहिश पूरी थियण ते तमामु घणो ख़ुशि थियो आहियां। हिन चयो त मिठीअ में अॼु खां OPD एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी जे सर्विस बाज़ाब्ता नमूने शुरू करे छॾी आहे जेका 24 कलाक जे बुनियाद ते जारी रहंदी। हिन चयो त असांजे इस्पताल में समूरी सर्विस मुफ़्त में फ़राहम कई वेंदी ऐं इस्पताल ताईं पहुचंदड़ समूरनि मरीज़नि खे टको बि ज़ाती ख़र्च करणो न पवंदो। हिन चयो त मिठी सैटेलाइट में न्यूयॉर्क ऐं लंडन जे मयार जो इलाजु थींदो ऐं कंहिं मरीज़ खे अगरि कराची रेफर करणो पियो त उनजो बि समूरो ख़र्च असीं बर्दाश्त कंदासीं। हिन चयो त थर में अक्सर ॿार पैदाशी तौरु दिलि में सोराख़ जे मर्ज़ में मुब्तला आहिनि जंहिं करे वक़्त सिर इस्पताल ताईं न पहुचण करे मौत जे वर छड़ी वेंदा हुआ। हाणे उन्हनि जो इलाज बि मिठीअ में यकीनी बणायो वियो आहे। हिन चयो त असां 23 मई 2017 ते NICVD जो पहिरियों सैटेलाइट लाड़काणे में खोलियो हो ऐं साल अंदरि सिंध में असां ही 7 इस्पताल खोले अवाम खे संदुनि दर ताईं इलाज जी सहूलतुनि खे यकीनी बणायो आहे। असां लाड़काणे में 1000 टनो मोहम्मद ख़ान में 1000 ऐं हैदराबाद में हेसि ताईं 800 खन मरीज़नि जा केस करे चुका आहियूं। अहिड़ीअ तरह सखर सेवण ऐं ॿियनि हंधनि ते क़ाइमु कयल NICVD बहितर ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हिन चयो त सिंध सरकार जे ताउन सां असां इहो सभु कुझु करे रहिया आहियूं। हिन चयो त मीडिया खे थर अंदरि जागरता मुहिम हलाए थरी माण्हुनि ताईं पैगाम पहुचाइण में असांजी मदद करण जी अपील करियूं था त थरी अवाम खे दिलि जी इस्पताल खुलण जी ॼाण मिली सघे। हिन चयो त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त थर में NICVD खोले अवाम जूं दुआऊं हासिल कयां। इहा अॼु ख़्वाहिश पूरी थियण ते एतिरो ख़ुशि थियो आहियां जंहिंजो इज़हार लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। अहम सुर्ख़ी आहे त सिंधड़ीअ में दोसू शाख जा दर टोड़नि ते 19 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। दारोगे जी फ़रियाद ते 9 ॼातल ऐं 10 अणॼातल आबादगारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। बिना शेडोल ऐं ग़ैर क़ानूनी शाख जा गेट खोलण ते केस दाख़िल करायो आहे। SDO अहम सुर्ख़ी आहे त खाईअ में डॉक्टर ते हमले ख़िलाफ़ हड़ताल टायरुनि खे बाहियूं। खाई सिहत मर्कज़ जे डॉक्टर हरीश कुमार ते मंशियात फ़रोशनि जे हमले ते शहरी इतिहाद सख़्तु एहतियाती मुज़ाहिरो कयो। शहर में शटर बंदि हड़ताल करे दुकान बंदि करे वापारियुनि शहरियुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे धरणो हयो। मंशियात फ़रोश इज़तदार माण्हूअ खे सरेआम मारकुट करे पुलिस सां गॾु थाणनि ते दावतूं खाई रहिया आहिनि। अॻवान चयो त SHO खे हटाइण ताईं एहतियात जो ऐलान कयूं था बग़ैर FIR कंहिंजे ख़िलाफ़ कार्रवाई नथा करे सघूं। पुलिस जो हीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त दुनिया सां क़दम में क़दम मिलाए हलण
ऐं दुनिया सां गॾु नए नस्ल जी तरक़ीअ जे सफ़र लाइ मयारी तइलीम बाबति मुस्तक़बिल लाइ तइलीमी हिकमत अमली ऐं पॉलिसियूं जोड़ण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डायरेक्टर एजुकेशन परवेज़ अहमद सेहड़, सेक्रेटरी कॉलेजिस एजुकेशन सिंध पारां गोरख ते तइलीम लाइ मुस्तक़बिल जूं हिकमत अमलियूं ऐं पॉलिसियूं जे उनवान हेठि करायल सेमिनार खे सदारती ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त हीउ दौरु साइंस, टेक्नोलॉजी ऐं नॉलेज इकानमीअ जो दौरु आहे। हिन दौर जे शागिर्दनि लाइ इदारनि अंदरि वक़्त जे घुर्जनि मुताबिक़ पढ़ाइण जो माहौल मुहैया करे ॾियण लाइ मुस्तक़बिल बाबति तइलीमी हिकमत अमलियूं ऐं पॉलिसियूं अवसि जोड़णियूं पवंदियूं। हिन दौर जा ॿार जेतिरो ज़हनी तौरु अॻिते आहिनि ऐं मशीनी तरक़ीअ जेतिरो वधियलु आहे ओतिरो ई बहितर क़िस्म जूं तइलीमी हिकमत अमलियूं ऐं पॉलिसियूं जोड़ण जी ज़रूरत आहे। दस्तियाब वसीलनि में रही असां मयारी तइलीम खे यकीनी बणाए सघूं था, उन लाइ असांखे मुनासिब रिथाबंदी करणी पवंदी। सेमिनार खे ख़िताब कंदे ख़ासि महिमान डायरेक्टर जनरल कॉलेजिस सिंध प्रोफेसर मोहम्मद मशूक बलोच चयो त वेझे मुस्तक़बिल में आलमी इलाक़ाई तोड़े मुल्की सतह ते वॾियूं सियासी समाजी फ़नी तब्दीलियूं अचणियूं आहिनि, जिन जे तनाज़ुर में तइलीमी हिकमत अमलियूं ऐं पॉलिसियूं जोड़णियूं पवंदियूं जीअं असांजा तइलीमी इदारा घुर्बल तइलीमी उपत ॾेई सघनि। तक़रीब खे रीजनल डायरेक्टर कॉलेजिस हैदराबाद प्रोफेसर डॉक्टर अब्दुल हमीद चन्नड़, रीजनल डायरेक्टर कॉलेजिस सखर प्रोफेसर हाफ़िज़ अब्दुल बारी इंढड़, रीजनल डायरेक्टर कॉलेजिस मिरपुर ख़ास प्रोफेसर मीरचंद ओड, रीजनल डायरेक्टर कॉलेजिस शहीद बेनज़ीराबाद प्रोफेसर शफ़ीक अहमद रिंद पिणु ख़िताब कयो। उनखां अॻु मुख़्तलिफ़ प्रोफेसरनि ऐं तइलीमी माहिरनि प्रोफेसर सलमा मेमण, कनीज़ फातिमा, सूदा अशरफ, ग़ुलाम सरवर लिग़ारी, मोहम्मद सिद्दीक़ तइलीमी पॉलिसियुनि बाबति आलमी मुल्की ऐं सूबाई तनाज़ुर में पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं, जिन ते हिकमत अमलियूं ऐं पॉलिसियूं जोड़ण लाइ बहस मुबाहिसो कयो वियो। सभिनी शिरकत कंदड़नि उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त मुस्तक़बिल जे तइलीमी हिकमत अमलियुनि ऐं पॉलिसियुनि में सभिनी धुरियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं उन्हनि जो महवर ईंदड़ नसुल हुजे जंहिंखे मयारी तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारियो वञे। हैदराबाद में असां वटि अहम ख़बर आहे त हैदराबाद में सक़ाफ़त खाते जे सहकार सां समाजी तंज़ीमनि तरफ़ां सिंध म्यूज़ियम में सिंध सुघड़ पटका कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें ॾात धणियुनि लोक अदब जा केतिरा ई रंग पेश कया, जिन में पहाका, ॾठ, पुरोलियूं, आजियाणूं, गुजारतूं, ॾहस ऐं सिंगार जा गुफ़्ता शामिल आहिनि। कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़ सुघड़नि खे पटका ॿधाया विया। उन मौक़े ते सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सदर गुल हसन गुल चयो त गुजारत में सिधो सऊं ॻाल्हि चवण जे बदिरां ॻुझ में ॻाल्हि चई वेंदी आहे। हिन गुर ऐं छेलो हुनर ॿुधायो। कराचीअ मां आयल सुघड़नि अहमद अली छांडियो 10 ॿोलियुनि में भलीकार वारो बैत ॿुधायो। अहिड़ीअ रीति भलोड़ सुघड़ काज़ी बदरुद्दीन अंग्रेज़ी ऐं सिंधीअ में लोक अदब जा बैत ॿुधाया। सलात जे जनरल सेक्रेटरी असद उस्ताद पठान फ़क़ीर लोक अदब जा मुख़्तलिफ़ रंग ॿुधाया। साॻीअ रीति अली अकबर उदासी ऐं सुघड़ अली गोहर महर लोक अदब जूं सनफ़ूं ॿुधायूं, जॾहिं त लोक अदब जे नामियारे शाइर ऐं किथे मुंहं मरियम जो, किथे टंडो लहियार किताब जे लेखक ख़लील खोसो असां पंहिंजा पटका पाण ॿधी ॼाणियूं। वाह वॾेरा तुंहिंजा कम गॾ ऐं हिते फोटू वारा बैत ॿुधाए दाद हासिल कयो। सुघड़ ग़ुलाम मोहम्मद मंगी शाह लतीफ़ जो रिसालो गुजारत ॿुधाए। सुघड़ मोहम्मद कासिम कलवड़ रब नवाज़ परियो इश्क जो दास्तान ॿुधायो। उन मौक़े ते सुघड़ अब्दुल ख़ालिक उर्फ़ मौला बख्श शीदी ॾहस ॿुधायो, जंहिंमें हिन
10 ॿोलियुनि में अखियुनि जी साराह कई। सुघड़ अली अकबर उदासी मज़ाया बैत ॿुधाया। ॾाही ॾात धणी इरशाद अली अर्ज़ाई ऐं सुघड़ फैज़ मोहम्मद जिसकाणी तमसीली पहाको ऐं ॾहस ॿुधायो। सुघड़ फैज़ मोहम्मद जिसकाणी ॾहस सम्झाईंदे हरण अखियुनि ऐं नांग जा 10 तमसीली नालनि वारा बैत बि ॿुधाया, जिन में हर हिक खे 10 तशबियूं शामिल हुयूं। हिन कलंदर शहबाज़ जे मज़ार ते थियल धमाके जे पस मंज़र में दर्द कथा ॿुधाई। का गूंजार जी गूंज सुणो हीअ ॿार सुञाणो कंहिंजो आहे। बैत ॿुधायो किताब चकरमाल जो जे लेखक सुघड़ मोहम्मद जुमन भट्टी विरहांगे में सिंध छॾे वियल हिंदुनि जी यादि में कसम थई हली आहे, पुराणनि पटनि खे ॾिसी वञ वारा बैत ॿुधाया। सुघड़ इख़्तियार अहमद उर्फ़ गुलसन लाशारी लोक अदब जी मुख़्तलिफ़ सनफ़ूं ॿुधायूं। थर जे सुघड़ ऐं शाह जो गंज तरतीब ॾींदड़ मोहम्मद क़ासिम रायमूं मुनाज़िरे वारा ऐं थर जे 2200 ॻोठनि ते बैत ॿुधाया। लोक अदब ते 2 किताबनि जे लेखक सुघड़ मोहम्मद अयूब जूने जो मोहसन अली बुरड़ो ऐं नादर अली लाशारी लोक अदब जूं मुख़्तलिफ़ सनफ़ूं ॿुधाए दाद हासिल कयो। सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम जे बानी आजिज़ रहमतुल्लाह लाशारी सोणे अंदाज़ में सुघड़नि जो तारुफ़ कराईंदे सुघड़ कॉन्फ्रेंस जी कार्रवाई हलाई। कॉन्फ्रेंस में वचन सिंधी इब्राहिम मुंशी जी शाइरी, अनवर सोलंगी हसन दरस जी शाइरी ॿुधाई दाद हासिल कयो। लोक अदब सुघड़ कॉन्फ्रेंस में अता मोहम्मद ऐं भूरल फ़कीर महर नड़ ते सावण फ़कीर ऐं ॿियनि शाइरनि जा बैत ॿुधाया। उन मौक़े ते अलगोज़े नवाज़ कादर बख़्श तईम ऐं बीन ते मशहूर धुन ॿुधाए। कॉन्फ्रेंस में सुघड़नि जी कचहरी खां पोइ राग जी महफ़िल थी, जंहिंमें रफ़ीक फ़कीर, बरकत फ़कीर, असलम फ़कीर, राहत फ़कीर, वचन सिंधी ऐं अनवर सोलंगी कलाम ॻाया। सुघड़ कॉन्फ्रेंस में 20 सुघड़नि ऐं समाजी अॻवाननि खे पटका ॿधाया, जॾहिं त सलात तरफ़ां इरादो तंज़ीम जे सरबराह अब्बास खोसो खे सुघड़ कॉन्फ्रेंस कोठाइण ते एवॉर्ड ॾिनो वियो। मुमलिकती वज़ीर सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी जातीअ में ज़िले सुजावल में बहितरीन प्राइमरी स्कूल जूं एज़ाज़ हासिल कंदड़ मगर भेन प्राइमरी स्कूल जे 150 सालगिरह जश्न जे तक़रीब दौरान केक काटियो। सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी ख़िताब कंदे चयो त मगर भेन प्राइमरी स्कूल में 900 शागिर्द तइलीम हासिल करे रहिया आहिनि। हिते बहितरीन तइलीम जो सहरो हेड मास्तर ऐं उस्तादनि ॾांहुं वञे थो। हिन चयो त पीपल्स पार्टीअ जे हुक्मराननि सिंध में तइलीम जे निज़ाम खे मुकमल तबाह करे छॾियो आहे। सिंध जा 80% प्राइमरी स्कूल ओताकूं बणियल आहिनि। हिन चयो त हितां जो सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाणी चाहे थो त माण्हू जाहिल हुजनि, मगर भेन प्राइमरी स्कूल में बिजली पाणी ऐं बैतुल ख़ला जी सहूलियत न हुजण सां ॾुखु थियो आहे। उन मौक़े ते हिन स्कूल लाइ बिजली जो ट्रांसफार्मर, 24 पंखा ॾियणु, बैतुल ख़ला ऐं पाणीअ जी टांकीअ जी मरमत कराए ॾियण जो ऐलान कयो। तक़रीब खे हेड मास्टर शाहनवाज़ टालपुर, ज़ाकिर खट्टी, सिकंदर तुर्क ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मिठी इमाम सां वटि अहम ख़बर आहे त थरपारकर ज़िले जे रुगो नंगर पारकर ऐं इस्लाम कोट वारनि 2 सूबाई तकनि ते PPI जा 16 उमेदवार टिकट लाइ मैदान ते लही पिया। अॻवाननि में पार्टी टिकट लाइ वॾे सियासी दंगल जा इम्कान आहिनि। अध खां वधीक उमेदवार टिकट लाइ दरख़्वास्तूं पार्टी क़यादत ॾांहुं उमाणे छॾियूं ऐं बाक़ी उमेदवार तयारियूं मुकमल करे टिकट जी हासिलात वारी डोड़ में शामिल थी विया। उन ॾिस में मालूम थियो आहे त ईंदड़ आम चूंडुनि में पीपल्स पार्टीअ जा अरबाब ग्रुप PTI समेत GDA में शामिल पार्टियुनि जे उमेदवारनि सां चोटीअ जे मुक़ाबले जा इम्कान आहिनि। उते रुगो नंगर पारकर जे PS 55 ऐं इस्लाम कोट जे PS 56 वारनि 2 सूबाई तकनि ते टिकट लाइ PP जे उमेदवारनि विच में बि वॾो दंगल आहे।
उन ॾिस में ॿिनि सूबाई तकनि ते हेसि ताईं 16 उमेदवार टिकेट जे डोड़ में साम्हूं अची विया आहिनि। जिन सूबाई तक PS 56, इस्लाम कोट ते डॉक्टर महेश कुमार मलाणी, इंजीनियर ज्ञानचंद, डॉक्टर खटूमल जीवन, संदसि पुटु राहुल जीवन, फ़कीर फैज़ मोहम्मद उर्फ़ राजा बिलालाणी, राणा हमीर सिंह सोडो, इंजीनियर मंज़ूर अहमद मेमण, कामरेड निंदलाल माली, शौकत अली हिंगोर जो ऐं ॿिया शामिल ॿुधाया वञनि था। साॻीअ रीति नंगर पार्क वारे सूबाई तक PS 55 ते पीर नूर मोहम्मद शाह जीलानी, मखदूम नेमतुल्ला, कासिम सिराज सुमरो, गुल मोहम्मद लाट, इंजीनियर मंज़ूर मेमण, रईस अब्दुल गनी खोसो, लाला लजपत भील, रईस सरदार ख़ान खोसो, करीम ॾिनो दल, राणा हमीर सिंह ऐं ॿिया उमेदवार मैदान ते लथल आहिनि। उन करे ॼाणायल ॿिन्ही तकनि ते टिकेट लाइ PP जे उमेदवारनि विच में बि वॾे पैमाने ते सियासी दंगल वारी सूरताल नज़र अचे थी। ॿिन्ही तकनि ते टिकेट न मिलण जी सूरत में ईंदड़ चूंडनि दौरान टोड़ फोड़ जा बि इम्कान आहिनि। सियासी कलाबाज़ियुनि वारे इम्काननि खे बि रद्द नथो करे सघिजे, पर मथे ॼाणायल उमेदवारनि मां अधु खां वधीक उमेदवार टिकेट लाइ पार्टी क़यादत वटि पंहिंजूं दरख़्वास्तूं उमाणे छॾियूं ऐं दरख़्वास्तुनि जे आख़िरी तारीख़ 20 मई हुजण करे बाक़ी उमेदवार दरख़्वास्तूं उमाणण जे तयारियुनि में रुधल आहिनि। अहिड़ीअ तरह ॼाणायल ॿिनि सूबाई तकनि ते PP उमेदवार विच में दिलचस्प सियासी सूरताल आहे। अहम सुर्ख़ी आहे त टालीअ जे शेर शाख में पाणीअ लाइ सिलोर मोरीअ वटि धरणो हयो वियो। पाणीअ खोट बावजूद अपाची खामोरा मुंड जे वाहन जा वाटर कोर्स 24 कलाक हलाए रहिया आहिनि। आबादकारनि चयो त जेसि ताईं वाहन ऐं शाखुनि ते रेंजस मुक़ररु न थींदी पीअण जो पाणी बि मिलणु मुश्किल आहे। सब डिवीज़न नओं कोट जे पुछड़ीअ वारनि शाखुनि में पाणी पहुचाए पीअण जो पाणी फ़राहम करण जी घुर कई। खिपरो जे सरहल शाख में पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतियाती मुज़ाहिरो। फ़सलुनि जी पोखाईअ जो वक़्तु निकिरी वियो आहे। पाणीअ जे फुड़े लाइ बि तड़पूं पिया आबादगार। हुकूमत पाणी ॾेई बेचैनी ख़तमु करे न त एहतिजाजी तहरीक जो दाइरो वधाईंदासीं। ककोलवाह जा आबादगार मुतालबनि जी मंशता लाइ सरापा एहतिजाज। कपरनि ते कब्ज़नि ऐं मुतालबा मञाइण लाइ आबादकारनि जो 441 ॾींहं बि एहतिजाज जारी रहियो। वाह जी खाटी नाहे थी जंहिं करे वाह कचरे सां लटचंदो पियो वञे। आबादकारनि चयो त सुप्रीम कोर्ट ऐं पाणी कमीशन जे सरबराह जे हुकुमनि ते अमल कराइण जी अपील था करियूं। फैज़गंज जे आबादकारनि जो कराची प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो। तहलके जे शाखुनि ते बासर माण्हुनि कब्ज़ो करे वरितो आहे। आबादकारनि जो चवणो त गैर क़ानूनी वाटर कोर्स ठाहिण सबबि आम आबादकार खे पाणी नथो मिले। हिननि मुतालबो कयो त गैर क़ानूनी कब्ज़ा ख़तमु कराए मुंड जे आबादकारनि खे पाणी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मक़ामी आबादकारनि खे पाणी फ़राहम कयो वञे। न्यू सईदाबाद में बि पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादकारनि जा धरणा। न्यू सईदाबाद हाला ऐं शहदादपुर जे आबादकारनि न्यू सईदाबाद ऐं कुंभ लीमा रेगुलेटर ते धरणा हया। रोड़ी कैनाल में 6 महीननि खां पाणीअ खोट सबबि केलनि अंबनि ऐं लीमनि जा बाग़ सुकी विया आहिनि। आबादगार पाणीअ खोट सबबि वणनि जी पोख बि नाहियूं करे सघिया। पाणी ॾेई तबाह थियण खां बचायो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं समात फरमायूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में
हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।